कश्मीर बनेगा इंडिया से बड़े। पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शिकारपुर के सदर MNA मीर आबिद खान भयो के सॾ ते भयो आओ शिकारपुर का 5 फरवरी ते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ एक शानदार रैली कढी वई। रैली में शहर के वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदे शिकारपुर प्रेस क्लब ते इख़्तिताम पज़ीर थी। रैली में शरीक अॻुवाणनि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, आलम आश्कार ॻाल्हि आहे त कश्मीर हिन महिल मज़लूम तरीन ख़ितो थो लिखे वञे पूरी दुनिया जे अंदरि। 2 साल गुज़री चुका आहिनि। 3 सालनि जे असां हिन पीरियड में हलूं था त दुनिया जो वॾे में वॾो लॉकडाउन हिन महिल कश्मीरी सरज़मीन ते आहे, जिते असां जूं माउरियूं भेनरियूं असांजा जेके उतां जा मुफ़लिसी अफ़लास में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि कश्मीरी भाइर, असां उन्हनि सां हर हाल में गॾु आहियूं। उनजी आवाज़ में आवाज़ असांजो असांजे जेको आहे शहीद क़ाइद जा इहे तारीख़ी अल्फाज़ आहिनि त जेसि ताईं असांजो कश्मीर आज़ादु न थींदो ऐं पाकिस्तान में ज़म न थींदो असांजो पाकिस्तान पूरो न आहे। क़ाइद आज़म मोहम्मद अली जना साहिब जो इहो आहे त असांजी शहर आहे कश्मीर, जिया पोइ असांजे लाइ कश्मीर डे जे हवाले सां असां पीपल्स पार्टी जे पंहिंजो बिलावल भुट्टो चेयरमैन साहब जे हुकूम ते असां जेको आहे इहा रैली कढी आहे। कश्मीरियुनि सां असां यकजहती जो इज़हार कयूं था ऐं इहो कश्मीरियुनि सां हिमायत जो ऐलान असां जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब शुरू कयो, मोहतरमा उहो झंडो खयो। उन खां पोइ बिलावल साहब जो बि इहो ऐलान आहे इंशाअल्लाह ताला जेको आहे त इहो बिलावल साहब जे हवाले सां जेका बि कश्मीरियुनि जी मदद थिए थी। भुट्टो पंहिंजो असांजा बयान आहे त उहे ई आहिनि, असां उन्हनि सां गॾु ऐं मुस्लमान ॿाहिरि आहिनि, असां मोदी ते बि लानत कयूं था ऐं असां अक़वाम मुतहिदा वारनि खे चऊं था त महिरबानी करे जेको आहे कश्मीर जो मसइलो सियासी तौर हल कनि त बहितरीन थींदो। कश्मीरी मुल्क ते ज़ुल्म बंदि। असीं मीडिया जे थ्रू मोदी सरकार ताईं पैगाम पहुचाइण चाहियूं था त जेके बि कश्मीरी अवाम सां नाइंसाफ़ियूं नाजाइज़ियूं उन्हनि ते ज़ुल्म तशद्दुद थी रहियो आहे उहो बंदि कयो वञे। असांजे पाकिस्तान जो अवाम, पाकिस्तान पीपल्स पार्टी, जेके बि पाकिस्तान में सियासी तंज़ीम आहिनि, अॼु असीं सरापा एहतजाज आहियूं मोदी सरकार जे ख़िलाफ़ त हू पाकिस्तान जे जेको बि चाहिनि था कश्मीरी अवाम पाकिस्तान सां गॾु थियणु, उन्हनि जो उहो जमहूरी हक़ु आहे ऐं उन्हनि खे उहो हक़ु ॾिनो वञे ऐं कश्मीर खे पाकिस्तान सां ॻंढियो वञे ऐं उतां जे अवाम जी राय वरिती वञे। उतां जे अवाम जी राय इहा ई आहे त असां मोदी सरकार ऐं इंडिया खां असीं उन्हनि खां जान छॾाए पाकिस्तान सां गॾु थींदासीं ऐं असां उन्हनि जी कश्मीरी अवाम खे बि लबैक चऊं था जंहिं हीउ फ़ैसिलो कयो आहे ऐं असीं मर्दे घड़ीअ ताईं इंशाअल्लाह कश्मीरी अवाम सां गॾु आहियूं। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, जी।